उलमा खां पुछी ॾिसो को बेरीश छोकरो लसो छोकरो आ हसीन जमील उनखे भी ॾिसण जी इजाजत कान अथव। अञा औरत के ॾिसण में एतिरो गुनाह कोन अथव जेतिरो लसे छोकरे के घूरे करे निहारण में गुनाह अथव। माईअ खे त माण्हू ॾिसंदो त डिॼंदो मथां बुजो जे मथां बेइज़ती करे, छोरे ॾे त निहारींदो त ख़ौफ़ ई कोन अथसि। अञा हू बेईमान ख़ुशि थींदो त चांहि पियारींदो, बोतल वठी ॾींदो। सही थो चवां? हज़रत याह्या बिन ज़करिया अलैहिस्सलाम फरमायो ज़िना जी इब्तिदा नज़र खां अथव। ज़िना जी इब्तिदा नज़र खां, ज़िना जी शुरूआत नज़र खां। इन ही जे करे मौलाना अशरफ अली थानवी रहमतुल्लाह अलैह फरमायो मूंखे 32 बुजुर्गन वसीयत कई त शींहं सां यारी रखजां, नांग सां यारी रखजां, पर लसे छोकरे सां अकेलाप में न वेहजां। शींहं तो ते हमलो कयो, नांग तो ते पलटो खाधो त तो ते मौत ईंदो, पर लसे छोकरे तो ते हमलो कयो त ईमान वेंदुई। बदनजरी जे करे घर बर्बाद थिया, कारोबार तबाह थिया, पर ईमान भी बर्बाद थियो। अल्लामा इब्न जोज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाए तो हिकिड़ो मुअज्जिन हुयो जो 40 साल आज़ान ॾिनी, 40 साल तकबीर चई, तकबीर ऊला में शरीक थियो।